अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण ॼाणूं था त कंपनी सरकार जिते बि पंहिंजा पेर खोड़िया आहिनि उते ॻोठनि खे भड़भांग बणायो वियो आहे। थरकोल जे मुतासिर ॻोठनि में हिकु ॻोठ वरवाई जो बि इज़ाफ़ो थी रहियो आहे। ॻोठाणनि खे ॻोठ ख़ाली करण ते मजबूर कयो वियो आहे ऐं मोर रड़ी रड़ी एहतिजाज करे रहिया आहिनि। वरवाई ॻोठ जी बर्बादी ते दर्द जहिड़ो नोहो लिखंदे अमर राय सिंह राजपूत लिखे थो, ओ वरियाम भाई तुंहिंजी वरवाई किथे आहे? तुंहिंजी वरवाई जे गस जो ॾस को बि नथो ॾे। तुंहिंजे ॻोठ ॾांहुं वेंदड़ सभिनी रस्तनि ते वॾा वॾा बिल्डोज़र बीठल आहिनि जेके तुंहिंजे ॻोठ जे गुलाबी घटियुनि जो ॻिझनि वांगुरु मांस पटे रहिया आहिनि। ईअं लॻे थो ॼण गगन में उॾामंदड़ पखियुनि खे झपाटूं हणी झटे रहिया आहिनि। पखियुनि जूं दाहूं निमाणियूं निगाहूं, सखियुनि जा सुॾका, अखियुनि जा उल्का, माइरनि जूं ममताऊं ऐं सदियुनि जूं सदाऊं तुंहिंजे ॻोठ खे बचाए न सघियूं। बदकिस्मती सां अव्हां कोयले जी कारी कमाई में पंहिंजो अछो उजरो वतन वञाए छॾियो आहे। दुनिया जो हर धन वतन जी वारी करण अॻियां तुच्छ आहे। कोयले जी कूड़ी धूड़ छाई में अव्हां सोन जहिड़ी सची वरवाई वञाए छॾी आहे। उहा वरवाई जंहिंजे वणनि जी छांव अव्हां लाइ माउ जे आंचल समा हुई। उहा वरवाई जंहिंजो सीमूं हिन वतन जी सूंह हुयूं। उहा वरवाई जेका तुंहिंजी जनम भूमि आहे। जनम भूमि जी जूअ जी बूइ न बैंकाक मां अचे थी, न पेरिस में मिले थी। दुनिया में पैसे सां हर शइ मिली वेंदी, पर वरवाई जी वारी बि कान मिलंदी उहा महक जेका वुठे खां पोइ वारी मां आलिशान अतुर बणिजी निकिरी निर्वार थींदी हुई। तकलीफ़ में माल बि पंहिंजे पुराणे वथाण ॾे मोटी ईंदो आहे, पर तव्हां ते का तकलीफ़ आई त तव्हां केॾांहुं वेंदा? अव्हां जा त वथाण ई वीरान थी विया आहिनि। हीउ वीरान मंज़र ॾिसी सॼी राति उनारींदड़ तुंहिंजे ॻोठ जा कुता बि न आहिनि सुता त तोखे निंड कीअं आई हूंदी? वरवाई जो थधो रेट छॾींदे तुंहिंजो पेट पक सां ॿरियो हूंदो। वरवाई जे झूने खूह ते अलविदाई निहार विझंदे तुंहिंजे रूह खे रोहंड ज़रूरु आई हूंदी। ॻोठ जे ॻाठ ते ठाठ सां बीठल झूनी जार जी सार में तुंहिंजो साह सुॾकियो हूंदो, जंहिं जार जी टार टार सां हिकिड़ी यादि वाबस्ता हूंदी, जंहिं जार हेठि वेही तोखे वेंगस सां प्यार जा ॿ पल मिठा ॿोल ॿोलींदे गुज़ारिया हूंदा। वरियाम वेरा, अञा सावण नाहे आयो ऐं अव्हां आलियुनि अखियुनि सां ई सुकल तरायूं ऐं तल हिक पल में छॾे हलिया वञो था। ईअं त पखी पंहिंजो आखेरो बि न आहिनि छॾींदा, जीअं अव्हां पंहिंजो ॻोठ देरो ऐं देस छॾे परदेस वञो पिया। अव्हां पंहिंजो माॻ ऐं भाॻ छॾे वञो था। अव्हां पंहिंजे मकान वारी धरती सां गॾु पंहिंजो आसमान बि छॾे वञो था। जॾहिं सावण मन खे भावण लाइ आभा रूप स्वरूप करे ईंदो, तॾहिं दर्द जी धूप वण वॼाए छॾींदी ऐं वरवाई जे वॾियुनि तराइनि जो पाणी अव्हां जे अखियुनि में तरी ईंदो। मींहं ई मुंदूं त जेरनि खे जिते तिते मिली वेंदियूं, पर न मिलंदो त वरवाई जो वाव सवाउ न मिलंदो। वरवाई जूं वाटूं अंदर में ॾीए जूं लाटूं बणिजी ॿरी पवंदियूं। ओ वरियाम राणा, तोखे वरवाई जा वारी हंध विछाणा ऐं टाक मंझंदि जा टाणा कीअं विसरंदा उहे भूअं संदा भाणा जिन में तुंहिंजा अबाणा दफ़न थियल आहिनि। ॿियूं सभु ख़बरूं छॾियूं था, पर पंहिंजनि वरड़नि जे हरड़नि जूं क़बरूं कीअं विसरंदियूं उहे रेलूं जिन में डेलूं रक़्स कंदे पंहिंजा मोर मोहींदियूं हुयूं। तुंहिंजी बि त का डेल उन रेल में तोसां मेल कंदे पहिरें प्यार जो इक़रार कयो हूंदो। उन घड़ी जी यादि कड़ी तोखे बिना बेक़रार करे छॾियो हूंदो। बेक़रार त तूं तॾहिं बि थियो हूंदे जॾहिं पंहिंजे हथनि सां पंहिंजो घरु डाहियो हूंदई। अला उहो घरु जंहिंजे सिरनि में बि ॼण साह हुजे, जंहिं घर खे ठाहींदे तुंहिंजे बाबल पंहिंजी उमिरि अर्पे छॾी हुई। उन घर खे डाहींदे तुंहिंजी दिलि केतिरा भेरा टुटी हूंदी। उन तकलीफ़ जो आऊं त तसुर बि नथो करे सघां। वरवाई जा मेला जॾहिं रूह में रेला ॾींदा, तॾहिं तूं कीअं कंदे उन वक़्तु जॾहिं वरवाई जो तख़्त ताउस तुंहिंजो लंजा हाउस हीअं ते हुरी ईंदो। तोखां त वरवाई जी वारी बि कोन विसरंदी।
तूं वणनि खे कीअं विसारींदे उन्हनि घरनि खे जिन जे दरनि में तुंहिंजूं अखियूं अटकियल आहिनि। मुंहिंजा भाउ, तोखां साह खण त विसरी सघे थो, पर वरवाई जो वाह बि कोन विसरंदो। हीउ अहिड़ो ओचितो घाव आहे जिते दुनिया जी का बि हवा पहा नथी रखे। हीउ वतन जो विछोड़ो आहे। अवां पंहिंजी धरती खपाए पंहिंजो आसमान वञाए आया आहियो। उहो आसमान जंहिंजूं चांडोकियूं अव्हां जी चित में चक हणी वेही रहियूं आहिनि। चंड त तव्हांखे हर हंधि मिली वेंदो, पर वरवाई जे आसमान वारो चंड अव्हांखे नव खंड में न मिलंदो। उन चंड जी सुहाई वरवाई में बि रहिजी वेंदी। मुदूं मिड़ी मिली वेंदियूं, पर न मिलंदो त उहो चेट न मिलंदो जंहिंजूं चरियूं चांडोकियूं वरवाई जे वारनि में चांदी हारे चिमकाए छॾींदियूं हुयूं। लंजनि जा लोढ़ा पटिजंदे ॾिसी राहिमनि जे अखियुनि में ॻोढ़ा ॻड़ी पिया आहिनि ऐं राहिमनि जे घरनि खे बिलडोज़ थींदो ॾिसी लंजा बि दिलदोज़ थी पिया आहिनि। उहा आहे बहिराड़ी जी मोहबत जेका दुनिया जे कंहिं बि शहर में न मिलंदी। कोयले अव्हां सां कहर इहो कयो आहे जो उहा मोहबत वरवाई जी वारी में रहिजी वेंदी। हिक ॿिए जे मरणे परणे खां वठी हर ॾुख सुख में साथ ॾींदड़ ॻोठाणा फिराक जे फटनि में वणवण जी काठी थी विछड़ी वेंदा। बकोल भिटाइजे त कणे मंझ करार हुआ हिकांदा संग में गाहे गाह फिराक जा कयम धारूं धार न ॼाणा बिहार केरु मिलंदो कंहिंसी। हिन ॻोठ जा वाली अवां हथे ख़ाली हलिया वेंदा। फजर जूं बांगूं ऐं चुल्हनि ते चढ़ियल दागियूं अधु में छॾे अवां माठ में लॾे वञो पिया। पंहिंजनि हथनि सां पोखियल वणनि खे वढण खां मथे ॿियो कहिड़ो ॾुखु हूंदो। अवां उन ॾुख जो कारो पाणी पार कंदे जंहिं पीड़ा मां गुज़री रहिया आहियो, उन पीड़ा ते लफ़्ज़नि जा पहा नथा रखी सघजनि। पंहिंजा तड़ा तीरथ, पंहिंजा वण, पंहिंजा धण, पंहिंजा वथाण, पंहिंजा दड़ा, पंहिंजा दंग, पंहिंजा घर, पंहिंजा अंगण, सभु कुझु छॾे फ़क़्ति साह मुठ में करे निकिता आहियो। पुठ ते मुड़ी हिकिड़ो पली रही बीही ॾिसो त सही। वरवाई जूं विशाल अखियूं अव्हां खे सारींदे कीअं सुरकी पियूं आहिनि। उहे अखियूं ॿुधाइनि थियूं त विछोड़ो हाल मां बेहाल कीअं कंदो आहे। मञूं था वक़्तु पुॼाणा अव्हां खे शायदि सभु कुझु विसरी वञे, पर न विसरंदा त वरवाई जा वाड़ा ऐं तितर ताड़ा न विसरंदा। न विसरंदा त बाबीहनि जा बोल ऐं माण्हू रंग रतोल न विसरंदा। न विसरंदा त ईद जा ॾींहं ऐं सावण जा मींहं न विसरंदा। न विसरंदा त वरवाई जा वंग चोड़ेलियूं ऐं चंग न विसरंदा। न विसरंदा त वरवाई जा मोर ऐं पंहिंजा पालियल ढोर न विसरंदा। न विसरंदा त माल जा वथाण ऐं वारी जा विछाण न विसरंदा। न विसरंदियूं त हिन भूअं जूं भिटूं बांधणा ऐं ॿिटूं न विसरंदियूं। विसरंदियूं त उहे ॻाल्हियूं बि न जिन खे दिलि में प्यार मां पालियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं अॼु रुदालियूं बणिजी रूह सां गॾु रुनियूं आहिनि। अॼु मुंहिंजूं बि अखियूं भिनियूं आहिनि। सिंध जो क़ौमी आवाज़, वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।